अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 24 अप्रैल ऐं सुबुह जा थिया आहिनि 10:30। असांजी कम वारी माई जेका आहे कमु करे रही आहे, सो इहा कमु करे वेंदी त उनखां पोइ मां ऐं सुराण वेंदासीं थोरी देरि ॿाहिरि। असल में जंहिं चिकन वारे खां असां चिकन घुराईंदा आहियूं फ़ोन करे, अॼु उनजो शॉप बंदि आहे त उहो असांखे घर ते नथो पहुचाए सघे। सो घर मां चिकन ख़तमु थी वियो आहे, कुझु डिशिस ठाहिणियूं आहिनि, ठाहे रखणियूं आहिनि, कुझु फ्रीज़ करिणो आहे त उहो मां उनजे लाइ असां वेंदासीं ॿाहिरि पाण चिकन वठणु। सो वञिणो थो पए, मजबूरी आहे। ऐं उस में ॾाढी तपिश आहे, ॾाढी शदीद गर्मी आहे, पर शुक्र आहे त थोरी घणी हवा लॻे थी, तंहिंजे करे कुझु बचाव आहे। सो ॿाहिरि बहरहाल वञिणो पवंदो ऐं असांजी पूरी कोशिशि आहे त परे हुजूम वारी जाइ ते असां बिल्कुलु न वञूं। हालांकि मूंखे राजिया जा कपिड़ा सिबणा हुया त उन्हनि जे लाइ मूंखे लेस पई खपे, त मां उहो आइडिया ड्रॉप करे छॾियो, उहे नथी सिबां ऐं हाणे उहे सिबंदमि जिन जो सामान मूं वटि मौजूदु आहे। सो जीअं ई हीअ कमु करे वेंदी त तीअं असां जेको आहे पहिरियों ॿाहिरां थी ईंदासीं, पोइ किचन जो कमु कंप्लीट कंदासीं, उनखां पोइ जेको बि थींदो उहो मां तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। 11 थिया आहिनि, असां वञूं था ॿाहिरि, ॾिसूं था अलाह करे ॿिए कंहिं दुकान तां चिकन मिली वञे। जे न मिलियो त पोइ वरी मूंखे परे वञिणो पवंदो। सो पर अॼु मां नथी वञणु चाहियां किथे बि, कोशिशि कयूं था त हितां ई कुझु कमु थी वञे त बहितरु आहे। हिते खाधे पीते जा सभु दुकान बंदि पिया आहिनि, हिकिड़ो ॿ राशन जो दुकान खुलियल आहे ऐं हे चिकन वारो आहे जितां असां हिते चिकन वठणु आया आहियूं ऐं हिन पासे में ॿियो चिकन वारो बि आहे। असां अची वियासीं वापसि, चिकन मिली वियो असांखे, शुक्र आहे अलाह जो। ऐं हिन नए दुकान वारे जो बि असां कार्ड वठी आयासीं त जीअं आईंदा अगरि उहो हुन खां न मिले त हिन खां असां घर ते घुराए सघूं। ऐं हाणे मां पचाईंदमि चिकन ऐं ग्वार। ऐं अक्सर मां ईअं बि कंदी आहियां रमज़ान में त मंझंदि जो ई मां राति जे लाइ बोड़ कुझु न कुझु ठाहे छॾींदी आहियां। सो असां इहो ठाहींदासीं। उनखां सवाइ मां इहे दाल भिॼायल हुई पहिरियों खां, त हाणे हिन चिकन मां जेको आहे कबाब ठाहिण लाइ रखंदसि ऐं कुझु जेको आहे कोफ़्तनि जे लाइ अलॻि कंदमि। जेके बि हिसा मूंखे जीअं ठाहिणा आहिनि त उहे सभिनीनि जा अलॻि अलॻि डिवाइड करे ऐं सॼो रेडी करे रखंदमि, त पोइ जीअं कुझु ॾींहं वरी असांजा आराम सां गुज़री वेंदा आहिनि। 1:15 थियो आहे ऐं हिते मुंहिंजी ग्वार ऐं चिकन पचे थो ऐं हिते दाल ऐं चिकन कबाब जे लाइ। सो हाणे पचंदा रहंदा, हल्की ॿाहिरि ते छॾे वेंदमि ऐं मां वेंदमि हाणे नमाज़ पढ़णु। उनखां पोइ अची हिननि खे फाइनल कंदसि। थिया आहिनि ऐं मां अची वई आहियां किचन में ऐं हाणे मां हिननि खे जेको आहे पीसींदमि चिकन खे ऐं दाल खे। कबाब ठाहिणा आहिनि ऐं असां वटि अॼु अचानक सां कुझु महिमान था अचनि इफ़्तारी ते, त थोरो इहतमामु कंदासीं, त उहो बि तव्हां सां मां शेयर कयां थी जेको जेको मां ठाहींदमि। इफ़्तारी जी तयारी थी थिए, हिते समोसा था पचनि ऐं हिते सुराण पकोड़ा थी विझे हिन में, ऐं मां हीअ शयूं कुझु ठाहे चुकी आहियां। सो अल्हम्दुलिल्लाह ऑलमोस्ट तयारी असांजी कंप्लीट आहे। अलाह जो शुक्र आहे, महिमान जेके आहिनि ख़ैर सां खाई पी हलिया विया, अल्हम्दुलिल्लाह। ॾाढो सुठो लॻो असांखे इलाही ॾींहंनि खां पोइ हिन महिल इफ़्तारी ते यानी कोई महिमान मौजूदु हुयो। छो त हूअं असां कंदा रहंदा आहियूं इफ़्तारी जूं दावतूं, पर हिन असां कोविड जे ख़ौफ़ खां न पाण था वञूं किथे, न कंहिंखे सॾियूं था। सो हीअ कुझु अञा मसालो बचियलु हो त मां उहे समोसा हिते वॾा वॾा ठाहे पंहिंजी जान छॾाई आहे। असल में हिननि मां मूंखे 6 समोसा ठाहिणा, मां उहे हाणे 3 ठाहिया आहिनि, त उहो पचाए जान थी छॾायां। त हाणे मसालो बची पियो ऐं हे मानियूं बि बची पियूं। सो हाणे असां वेही इफ़्तारी त करे छॾी, असां हाणे वेही प्रॉपरली असां खाईंदासीं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहो सभु कुझु खाइण खां पोइ हाणे राति जी मानी त जेका आहे असां कंहिं सूरत में न पचाईंदासीं। त इहो ई जेको कुझु आहे, इहो ई जंहिंखे बुख लॻंदी इहो ई खाधो हलंदो रहंदो। सो खाई पी वरी तव्हां सां कचहरी कयां थी। 8 थिया आहिनि ऐं सुभाणे जेको आहे संडे आहे त मासी बि न ईंदी कम वारी, त जेको आहे सुराण थांव थी धोए हिन महिल। ऐं हाणे हिन महिल असां वांदा थिया आहियूं, मां थोरो सवेर हिन महिल मां उहो वीडियो अपलोड करण लाइ रखंदी आहियां, पर अॼु जेको आहे अञा वीडियो ठाहियां थी पई। सो हीअ जीअं ई कंप्लीट थींदो तीअं अपलोड कंदमि इंशाअल्लाह। ऐं ॾाढो मज़ो आयो, ॾाढो सुठो लॻो, इलाही ॾींहंनि खां पोइ असां वटि कोई महिमान हुया। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणी आहे त दुनिया जा हालात जेॾा तेज़ीअ सां ख़राबु थी रहिया आहिनि वायरस जे करे, ऐं इंडिया जी हालत तमामु ख़राबु आहे। ॾाढो ॾुख थो थिए ॿुधी ऐं हालात ऐं वाक़ियात ॾिसी। दुआ आहे त अलाह साईं सॼी दुनिया मां, सॼी इंसान ज़ात तां इहो अज़ाब जेको आहे ख़तमु करे।
या जेका बि सबबु आहे हिन जो उहो अलाह साईं हिन खे टारे बसि हाणे। सो असांजा बाक़ी जेके माण्हू आहिनि जेतिरी बि देरि असां ॿाहिरि वञूं था ॾिसूं था त को बि SOPs ते अमल नथो करे, कंहिंखे परवाह ई न आहे। एॾी केयरलेस थी वई आहे क़ौम जंहिंजी का इंतिहा न आहे। मज़ाक़ था सम्झनि, छा था सम्झनि। ॻाल्हि इहा आहे त फस्ट जेको लहर आई जेका कोविड जी, त उन जी शिदत घटि हुई ऐं ख़ौफ़ घणो हुयो असांखे। हीअ थर्ड जेका वेव आहे उन जी शिदत तमामु तमामु घणी आहे ऐं आम सॼी दुनिया में बेख़ौफ़ थी विया आहिनि माण्हू, ख़ासि करे असांजे मुल्क में त। सो ख़ुदा जे वास्ते इहो ख़्यालु कयो, बार बार हथ धो, सैनिटाइज़र इस्तेमालु कयो, मास्क पाए ॿाहिरि वञो, कोशिशि कयो त कंहिं पब्लिक प्लेस ते न वञो। भला जेकॾहिं हिन ईद ते खणी नवां कपिड़ा न पातासीं त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, बाज़ार जा थाॿा खाइणु ज़रूरी त न आहे हिन अहिड़े ख़तरनाक माहौल में। माण्हुनि खे परवाह ई न आहे। थोरी देरि पहिरियों बि मां TV ते ॾिठो त माण्हू इफ़्तारियूं पिया वठनि, रिपोर्ट पिया ॾेखारनि निकिरी, हर कंहिंखां पुछनि पिया भई मास्क छो न पातो आहे। कोई तो चए विसरी वियो, कंहिं चयो किरी पियो, कंहिंजे खीसे में पियो हो, माना परवाह ई न ही, खीसे में बि पियो त पाइणो न आहे। त ख़ुदा जे वास्ते पाण एहतियात कयो तमामु शदीद, पंहिंजे ॿारनि जो बि ख़्यालु रखो ऐं बार बार हथ धोइण वारी। ऐं जीअं असां पहिरीं लहर में जेतिरी असां केयर कईसीं, हिन वक़्तु असांखे उनखां वधीक केयर करण जी ज़रूरत आहे। सो ॾाढो ज़रूरी आहे त इन्हनि शयुनि ते अमल कयो वञे। सो बसि मुंहिंजी दिलि छा आहे त मां इहा ॻाल्हि तव्हां सां शेयर कयां। ख़बर सभु हूंदी आहे असांखे, असां ध्यानु न ॾींदा आहियूं, पर कॾहिं कॾहिं कंहिंजी ॻाल्हि ॿुधी वरी दिलि सां लॻी बि वेंदी आहे। सो अलाह साईं तव्हां सभिनीनि खे, असां सभिनीनि खे पंहिंजी हिफ़ाज़त में, पंहिंजी पनाह में रखे। ऐं इंडिया जे लाइ स्पेशली दुआऊं आहिनि त उन्हनि तां इहो अज़ाब जेको बि आहे, जेका तकलीफ़ आहे, बीमारी आहे, वबा आहे, उहा ख़तमु थिए ऐं अलाह असांखे इन खां बचाए। हालात हिते बि ख़राबु थी रहिया आहिनि, हिते बि केसिस जेके आहिनि पहिरियों खां रोज़ानो वधीक था रिपोर्ट थियनि। त असांजे पंहिंजे हथ में आहे त असां पंहिंजे लाइ छा था चूज़ कयूं। बहितर आहे थोरो मिलणु जुलणु घटि कजे, थोरो परे रहिजे, थोरो अवॉइड कजे ॿाहिरि वञण खे, बाज़ारि वञण खे। ऐं ज़रूरी न आहे त असां हर दफ़े जेको आहे लेट नाइट वञी ख़रीदारियूं कयूं। त जान हूंदी, ज़िंदा हूंदासीं त इहे ख़रीदारियूं बि कंदासीं ऐं नवां कपिड़ा बि पाईंदासीं, क़िस्म क़िस्म खाधा बि खाईंदासीं। सो प्लीज़ इहा रिक्वेस्ट आहे, इहो अर्ज़ु आहे त केयर कयो। जंहिं वटि जंहिं घर में एहतियात नथो कयो वञे उन्हनि खे तव्हां गाइड कयो, उन्हनि खे चओ ज़रूरु। सो अॼु जी कुझु इहा ॻाल्हि हुई, इहो नंढिड़ो व्लॉग हो जेको मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं आहिनि तव्हांजे लाइ। ख़ुशि जो आबाद जो, अलाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजी हिफ़ाज़त ऐं अमान पनाह में रखे ऐं गॾिजी सॼी दुनिया लाइ दुआऊं कयो, पूरी इंसान ज़ात लाइ, पूरी हिन धरतीअ ते जिते जिते बि इंसान इन वबा में मुब्तला आहिनि, इन मुसीबत मां गुज़रनि था, अलाह उन्हनि सभिनीनि जी आसानी करे ऐं इन वबा खे तव्हां ख़तमु करे। सो दुआउनि जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं दुआऊं ई जेके आहिनि उहे भलाऊं टारींदियूं आहिनि, तक़दीर बदिलाईंदियूं आहिनि। सो मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। ख़ुशि जो आबाद जो, ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।